बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़नी आ महिरबान घणो। तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलाम वालेकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं उहा सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं उहा सभिनीनि जे लाइ। ऐं उहा जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं नाज़रीन प्रोग्राम उहा जो पंहिंजो सुबुह मेहरान प्रोग्राम में अवां सभिनीनि खे भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर ऐं ॾाढो ज़बरदस्त मौसम ऐं सुठा ॾींहं आहिनि। मूं कॉलेज ॾींहं ते हिकिड़ी ॻाल्हि कई त मूं हिकु रिपोर्ट पढ़ी ऐं उहा यकीनन जेके बि इन्वायरमेंटल एक्सपर्ट असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि जी नज़र मां गुज़री हूंदी ऐं हुन ते बहस मुबाहिस साबित थियनि पिया त असां 26 जी ॻाल्हि करियूं था न 2026 जी, पर 2050 ताईं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिथे तमामु घणी गर्मी थींदी आहे उते अञा वधीक गर्मी थींदी, पर जेके मुल्क जिन में घणी गर्मी कोन थींदी आहे उन्हनि खे बि गर्मी बर्दाश्त करणी पवंदी। त हीअ सभु जेको आहे सो क्लाइमेट चेंज जे करे आहे, तंहिंजे करे ई हिन भेरे असां सभिनीनि खे तमामु घणो सीउ पिणु बर्दाश्त करिणो पवे पियो। ऐं इहो बि माना अवां बि पंहिंजनि वॾनि जे विच में विहंदा हूंदव, पंहिंजी फैमिली मेम्बर्स जे विच में विहंदा हूंदव त सभु चवंदा हूंदा त हीअ जेको सीउ आहे केतिरो ई टाइम अॻु में जेको आहे सो इन तरह जा ई सीउ थींदा हुया। ऐं माना पंहिंजे ॻोठनि में टिपिकल पंहिंजी सिंधी ॿोलीअ में चयो वेंदो आहे त पारो पए थो। त अॼु ख़ैर वरी बि कुझु नॉर्मल मौसम आहे ऐं सुबुह जो जॾहिं उथी पाण फ्रेश थी पंहिंजनि कमनि कारनि ॾे वञण जी तयारी में हूंदा आहियूं त उन वक़्तु सीउ जी हक़ीक़त में ख़बर पवंदी आहे त छा सीउ घणो आहे या घटि आहे या नॉर्मल आहे। कल्ह जो ॾींहुं बि असां उहा चई सघूं था त पाण जो जेको आहे न सीउ जे हवाले सां कुझु ठीकु हुयो ऐं अॼु जो ॾींहुं बि ठीकु आहे। पर वरी बि मां जेको आहे न ॻोठनि जी जॾहिं ॻाल्हि कंदी आहियां, ॻोठनि जो जॾहिं ज़िक्र कंदी आहियां त तमामु घणो उते सीउ थिए थो। उनजो कंपैरिज़न जॾहिं असां पंहिंजी शहरी ज़िंदगी सां करियूं था त ॻोठनि में तमामु घणी थधि थिए थी ऐं मौसम जेको आहे उहो हर मौसम पंहिंजी एक्सट्रीम ते पहुचे थो। पोइ उहे गर्मियूं हुजनि या उहो सियारो हुजे। नाज़रीन प्रोग्राम सां जेको साथ मौजूदु आहे उनजो ज़िक्र ज़रूरु कंदी हलंदसि। प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। नाज़रीन पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था अव्हां जे पंहिंजे पसंदीदा शो टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान ऐं टपाल मेज़बान चाहे प्रोग्राम में अची चुकी आहे। सो चाहे सां गॾोगॾु अव्हां सां खोड़ सारियूं अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदासीं। सुबुह जो पहर हुजे ऐं पाण को बि कमु करे रहिया हुजूं, पंहिंजे ऑफिस में वेठा हुजूं, घर में मौजूदु हुजूं, किथे शाम जे टाइम ते असांजी गैदरिंग हुजे तोड़े जो असां घर में मौजूदु हुजूं, घर भातियुनि सां मौजूदु हुजूं, या हीअ जेका सीज़न आहे जंहिंमें पाण जेको आहे सो घणे भाङे पाण में फ्रेंड्स ऐं कज़न्स सभु गॾु थींदा आहियूं। मच कचहरी जो जेकॾहिं को एहतमाम आहे उन में बि जेकॾहिं चाहे न हुजे त इहो मुमकिन न हूंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं ज़रूरु थींदो हूंदो, अव्हां बि चवंदा हूंदव त पंहिंजे जेको आहे न तमामु कमनि कारनि खां हटी करे असां कुझु कयूं ऐं पंहिंजो पाण खे जेको आहे न टाइम ॾियूं, नेचर सां कनेक्ट थियूं। त पंहिंजे शहर में पंहिंजे ॻोठ में जिते बि मौजूदु आहियो आसपास का अहिड़ी जॻह ज़रूरु हूंदी जिते तव्हां जेको आहे सो थोरो टाइम कढी वेंदा हूंदव, तव्हां जेको आहे नेचर सां ज़रूरु कनेक्ट थींदा हूंदव। ऐं उहा जेका पखियुनि जी लात हूंदी आहे, उहा जेका मिठी ॿोली हूंदी आहे, उहा पाण सभिनीनि खे वणंदी आहे ऐं कुदरती नज़ारा यकीनन अखियुनि खे लुभाईंदा आहिनि। ऐं इंसानु जॾहिं बि उते जेको आहे न नेचर खे महसूसु करे थो त यकीनन सफ़ा माण्हू जेको आहे न टेंशन खां पासीरो थी वेंदो आहे, किथे टेंशन ख़तमु ई थी वेंदो आहे। सो इन जे करे जेको आहे न चयो वेंदो आहे त नेचर सां जेको आहे सो माण्हू मुहबत करे ऐं एनवायरमेंटल फ्रेंडली जेकॾहिं तव्हां माहौल पंहिंजो ठाहियो था ऐं माहौल दोस्त इंसानु हक़ीक़त में चयो वेंदो आहे, जेकॾहिं माहौल दोस्त इंसानु बणिजो था त पोइ यकीनन तव्हां पंहिंजे आसपास जे माहौल में कुझु सुठी कॉन्ट्रीब्यूशन करे सघो था। ऐं हर माण्हू कंट्रीब्यूशन कंदो आहे उन ई तरह जीअं पाण घर में कंट्रीब्यूशन कंदा आहियूं। अव्हां जेकॾहिं ईअं थींदो आहे न कॾहिं कॾहिं त अॼु डिनर जेको आहे सो ॿाहिरि था कयूं, या ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं न लंच पाण ॿाहिरि था कयूं, पोइ घर जा जेके भाती हूंदा आहिनि पोइ पाण जेको आहे सो मोस्टली ईअं ई थींदो आहे घरनि में जेकॾहिं सिबलिंग्स आहिनि, सभु जॉब वारा आहिनि, सभु यंगस्टर आहिनि, त पोइ उहे कंट्रीब्यूशन सां जेको आहे सो पंहिंजो उहा इवनिंग
या उहा डिनर नाइट टाइम उहो माना हिकिड़ो सुठो टाइम करे गुज़ारींदा आहिनि। ऐं उन ई तरह असां जेकॾहिं कॉन्ट्रीब्यूशन पंहिंजे माहौल में करियूं था, घर जे अॻियां जेकॾहिं तव्हां उहा सफ़ाई करियो था या उहे पाड़े वारा मिली करे तव्हां जेको आहे सो हिकु ॿ ॿूटो लॻायो था। अॼु उहो नंढिड़ो हिकिड़ो ॿूटो आहे, कुझु टाइम में उहो जेको आहे सो हिकु वणु थींदो ऐं उन वण खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो टाइम टेकिंग हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे। उन ॿूटे खे वणु थियण में बि हिकिड़ो जेको आहे न वक़्तु लॻंदो आहे। त चवंदा आहिनि त को बुज़ुर्ग हुयो ऐं उन खां पुछियो वियो त तूं हीउ वणु छो पियो लॻाईं, त तूं त हिन जी छांव तोखे ख़बर आहे छा तोखे एश्योरिटी आहे त तूं हिन जी छांव में वेहंदे या इहो जेको आहे फ्रूट तोखे नसीबु थींदो। त हुन चयो त आउं पंहिंजे लाइ कोन्ह पियो करियां, आउं पंहिंजनि जे लाइ करियां पियो, जेके मुंहिंजा पोइ वारा आहिनि मां उन्हनि जे लाइ करियां पियो। जेकॾहिं आउं थधी छांव में कोन्ह वेहंदुसि त जेके मुंहिंजो नसुलु आहे, ईंदड़ जेको ॿार आहे उनखे ज़रूरु हीअ छांव नसीबु थींदी। त पोइ कुझु कुझु जेको आहे न कॉन्ट्रीब्यूशन्स इन तरह बि हूंदियूं आहिनि जंहिंमां मे बि तव्हांखे फ़ाइदो कोन्ह थींदो हुजे, वक़्ती तौरु अव्हांखे फ़ाइदो न हुजे, पर ईंदड़ वक़्त में बि जेकॾहिं कंहिंखे फ़ाइदो आहे त उहा बि जेको आहे न हिकु सुठी इंसान जी कॉन्ट्रीब्यूशन हुजे थी। ऐं जेका माहौल सां दोस्ती हूंदी आहे न उहा यकीननि सुठी हूंदी आहे, उनजा असर बि इंसान जी ज़ात ते तमामु घणा सुठा हूंदा आहिनि। ऐं इहा कॉन्ट्रीब्यूशन केरु करे सघे थो, उहो ई करे सघे थो जेको पंहिंजो पाण ते कमु कंदो हूंदो। ऐं अव्हां पंहिंजो पाण ते पंहिंजी ज़ात ते जॾहिं कमु करियो था त उन खां पोइ यकीननि हिकिड़ो नेक्स्ट स्टेप अचे थो त अव्हां पंहिंजे घर जे लाइ बि कुझु कयो, अव्हां पंहिंजे आस पास जे माहौल जे लाइ बि कुझु कयो। बाक़ी मां अक्सर जेको आहे न हिकु ॻाल्हि कंदी आहियां त असां जेको आहे सो काफ़ी सारा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे इमोशन्स ते कंट्रोल न हूंदो आहे ऐं तमामु घणा कमकार ऐं पोइ डेफिनेटली कुझु मामला जिते इंसानु डिस्टर्ब हुजे थो, पोइ ॿिन्हिनि हंधनि ते जेको आहे न बैलेंस आउट थींदो आहे, उहो बैलेंस बरक़रार इंसानु न रखी सघंदो आहे। अच्छा, आउं सोशल मीडिया जी बि ॻाल्हि कंदमि। हिकिड़ी वीडियो पेंगुइन जी उहा जेको आहे न वायरल थींदे तव्हां सभिनी ॾिठी हूंदी। सो इहा दरअसल 2007 जी हिकु डॉक्यूमेंट्री हुई, उनजी इहो जेको नंढिड़ो क्लिप आहे दैट इज़ रियल। उहो पेंगुइन जेको आहे पंहिंजे वलर खां जेको जुदा थी अॻियां वञे पियो न, उहो हिकिड़ो रियल पेंगुइन आहे। ऐं उहो जेको झुंड पेंगुइन्स जो असांखे नज़र अचे थो उहो पिणु रियल पेंगुइन्स जो आहे। ऐं इहा जेको आहे सो रियल हक़ीक़ी डॉक्यूमेंट्री असां ताईं पहुचाई वई 2007 में, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते हिन वक़्तु तमामु घणी वायरल थी रही आहे। ऐं काफ़ी घणा इन्फ्लुएंसर जेको आहे उन नंढी वीडियो ते ॻाल्हाए बि रहिया आहिनि। उन में हिकिड़ो पेंगुइन जेको आहे सो पंहिंजे वलर खां धार थींदे आइसी माउंटेन्स जेके आहिनि उन्हनि जी तरफ़ जेको आहे तकिड़ो 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 अॻियां वधे थो। ऐं उते जेको आहे सर्वाइवल जे लाइ उन वटि कुझु बि कोन आहे, तमामु घणी थधि आहे, त उते उनजी जेको आहे न डेथ थी वञे थी। ऐं उहो उन डॉक्यूमेंट्री में इलाही क्लोज़ली उहा शइ ॾेखारी वई आहे जेका ॾिसंदे माण्हू आहे न सेंसिटिव थिए थो। ऐं तमामु इन्फ्लुएंसर्स उहा हक़ीक़ी उनजी जेका साइकोलॉजी आहे उन ते बि ॻाल्हाइनि पिया, पर काफ़ी जेको आहे सो इंसानु पंहिंजी ज़िंदगी सां बि माना उनखे थोरो कनेक्ट कनि पिया त जेको इंसानु पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगी में मायूस थी वेंदो आहे उहो बि कॾहिं कॾहिं शायदि पंहिंजनि खां, पंहिंजे वलर खां, पंहिंजनि रिलेटिव्स खां, पंहिंजनि दोस्तनि खां, पंहिंजे सर्किल खां ईअं ई धार थी ऐं ज़िंदगी जो हिकिड़ो अलॻि सफ़र तइ कंदो आहे। ऐं पोइ काफ़ी सारा केसिस बि असांजे साम्हूं ईंदा आहिनि। काफ़ी सारा अहिड़ा नौजवान जेके पंहिंजी जान जी बाज़ी जेको आहे सो हाराए वेंदा आहिनि। उते साइकोलॉजी असांखे इहो ॿुधाए थी त इंसान में वरी बि जेको आहे न सम्झ आहे। उन पेंगुइन में शायदि उहा कोन्हे का, पर इंसान में हिकिड़ी जेको आहे न सोच जी सलाहियत मौजूदु आहे त जेतिरियूं बि मुश्किलातूं हुजनि पर जॾहिं तव्हां उन ते कंट्रोल करण जी कोशिशि कयो था त तव्हां यकीननि उन ते कंट्रोल करे सघो था। ऐं चयो वेंदो आहे त हिकु इंसानु जॾहिं पंहिंजे ख़ात्मे जे बाबति सोचींदो आहे त चंद सेकेंड्स जी सिर्फ़ु जेको आहे न उनखे ज़रूरत हूंदी आहे। को माण्हू जेकॾहिं उनजो हथु पकिड़े ऐं 2 मिंटनि ताईं बि उनखे पाण वटि वेहारे उनखे सम्झाईंदो आहे न त माण्हू जो जेको ज़हन आहे उहो कमु करणु शुरू कंदो आहे त हा मां कहिड़ो स्टेप खणणु वञा पियो ऐं आउं पंहिंजी ज़िंदगी खे छो इन जेको आहे सो मोड़ ते आणियां पियो जिथे जेको आहे सो इन द एंड कुझु बि कोन थो बचे।
असांजा जेके पोयां असांजा पंहिंजा आहिनि उन्हनि जे लाइ बि जेको आहे सो सिर्फ़ु तकलीफ़ जो बाहिस ई बणिजूं था, बाक़ी त उन्हनि वटि कुझु बि कोन था छॾे वञूं। त इहा जेका क्लिप वायरल थी मूंखे ॾाढी प्यारी लॻी, ॾाढी सुठी लॻी। ऐं मूं सोचियो पिए त वाक़ई में इंसान केतिरनि ई इंसाननि जी शायदि उहो हिकिड़ो नंढिड़ो ऐं प्यारो उहो पेंगुइन स्टोरी ॿुधाए वञे पियो, केतिरनि इंसाननि जी ज़िंदगी खे जेको आहे सो उहो शायदि उन्हनि नंढनि नंढनि स्टेप्स में जेको अॻियां वधंदो वञे पियो आईसी माउंटेन्स जे तरफ़, केतिरनि ई माण्हुनि जी ज़िंदगी खे उहो डिस्क्राइब कंदो वञे पियो, केतिरनि जे दर्द खे उहो डिस्क्राइब कंदो वञे पियो। पर वरी बि आउं इहो चवंदसि त जॾहिं साइकोलॉजिकल तव्हां उन अंदाज़ में ॾिसंदव तव्हांखे इहा ॻाल्हि जेको आहे सो पोइ सम्झ में ईंदी त यकीनन उन पेंगुइन वटि जेको आहे सो उहा सोच न हुई, उहे थॉट्स कोन हुया, पर हिकु इंसान वटि उहा सोच उहे थॉट्स ज़रूरु आहिनि। त अव्हां ॿीहर जेको आहे न शुरूअ खां शुरू कयो। चयो वेंदो आहे त जेका न हिकु इंसानु जेकॾहिं कमु करे रहियो हूंदो आहे, लाइक तव्हां का बिल्डिंग ठाहियो था ऐं उहा हिकदमि बिल्डिंग फॉर एग्ज़ाम्पल किरी पवे थी ऐं अगेन तव्हां करियो, वरी ॿीहर किरी पवे थी, अगेन तव्हां करियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु बेज़ारिजी पवंदो, इंसानु थकिजी पवंदो। पर ज़िंदगी शायदि ईअं ई हूंदी आहे, ज़िंदगी शायदि हिकु जंग जे मैदान जीअं बि हूंदी आहे। उन ई तरह कंहिंजे लाइ शायदि उहो बादशाही जो तख़्त बि हुजे थी, कंहिंखे सभु कुझु ठहियो ठुकियो मिली वेंदो आहे, पर किन खे जेको आहे सो कंटिन्यूअस उन प्रोसेस में हलणो पवंदो आहे, कंहिंखे कंटिन्यूअसली उहा महिनत करणी पवंदी आहे। सो अव्हां सभिनीनि वटि मोबाइल फ़ोन मौजूदु आहे, अव्हां सभिनीनि अॻियां स्क्रीन मौजूदु आहे, दुनिया में जेको थिए थो अव्हां सभु जेको आहे सो पंहिंजो उन स्क्रीन जे थ्रू अप टू डेट रहो था, अव्हां सभु जेको आहे सो ॼाणो था त किथे छा थिए थो, किथे कीअं थिए थो। ऐं वरी पोइ जॾहिं असां जेको आहे सो थोरो सोचींदा आहियूं AI जो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो, रोबोटिक फील्ड जो ऐं तमामु उहे फील्ड्स, ऐं मां त ॾिसंदी आहियां न्यूरो सर्जन्स जूं नंढियूं नंढियूं क्लिप्स जेको आहे न कॾहिं कॾहिं आउं ॾिसंदी आहियां, ऐं मां सोचंदी आहियां त केॾी न इहा ॾुखी फील्ड आहे। ऐं डॉक्टरेट फील्ड जे बाबति जॾहिं असां सोचींदा आहियूं त हिकु डॉक्टर खे उहो सुठो ऐं बहितरीनु डॉक्टर बणिजण में बि 50 खां 60 साल लॻी वेंदा आहिनि। त पोइ यंग एज में माना माण्हू छो चाहींदो आहे त असां जेको आहे न हर शइ में एक्सपर्ट हुजूं, या असां पंहिंजी फील्ड खे जेकॾहिं पकड़ियूं था त असां 110% असां जेको आहे सो एक्सपर्ट बणिजी वञूं। देयर इज़ नो एनी मैजिकल रेसिपी, त हिते का बि जादुई का ताक़त मौजूदु न आहे, का अहिड़ी जादुई रेसिपी असां वटि मौजूदु न आहे जो हिकु वक़्त में असां वटि जेको आहे सो उहो बादशाही जो तख़्त असांजे साम्हूं अची वञे। त उनजे लाइ महिनत करणी पवंदी आहे, उनजे लाइ हिकिड़े कंटिन्यूअस प्रोसेस में हलणो पवंदो आहे। ऐं यकीनन केतिरा ई माण्हू उन्हनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई ऐं पोइ पंहिंजी मंज़िल खे ज़रूरु माणींदा आहिनि, तॾहिं उहे जेको आहे सो हिकु बहितरीनु इंसानु बणिजंदा आहिनि, तॾहिं उहे माण्हू शायदि कंहिं मंज़िल ते पहुची पोइ हिकु इदारे जी सूरत इख़्तियार कंदा आहिनि। तंहिंजे लाइ हू कंहिं इंसान जे लाइ, कंहिं नौजवान जे लाइ इंस्पिरेशन बणिजी सघंदा आहिनि। बाक़ी कंहिंखे इंस्पायर करणु इट्स वेरी डिफ़िकल्ट, ॾाढो ॾुखियो आहे। ऐं इहा जेको आहे सो स्टेप मूंखे लॻंदो आहे त ऊचो आहे, मथे आहे, ऐं उते पहुचण जे लाइ बि इंसान खे न उन कंटिन्यूअस प्रोसेस मां उन मुस्तक़िल मिज़ाजी मां गुज़रणो पवे थो। जिथे लतीफ़ सरकार पिणु असांखे पंहिंजे ससीअ में सम्झायो आहे त इंसानु जेको आहे न मिली त मिलियास, न त घोरी जान जतन तां, माना उहो तव्हांजो जेको आहे न योर बिलव्ड वन, तव्हांजी उहा मंज़िल बि थी सघे थी, तव्हांजी उहा जेको आहे सो हक़ीक़ी मंज़िल पिणु थी सघे थी। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अवां सां जे प्रोग्राम में, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। ऐं तव्हां ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। नाज़रीन, उहे माण्हू ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि जिन वटि कलम हूंदो आहे, ऐं कलम जी जेका ताक़त हूंदी आहे उहा शायदि क्लाशनकोफ खां वधीक हूंदी आहे। तव्हां कलम वसीले दुनिया जे तमामु इशूज़ खे हाईलाइट करे सघो था, पंहिंजे समाज जे तमामु इशूज़ ते तव्हां ॻाल्हाए सघो था।
था ॾाढो कॉन्फिडेंट थी तव्हां ॻाल्हाए सघो था, दुनिया अॻियां तव्हां हाईलाइट करे सघो था उन्हनि इशूज़ खे, दुनिया ताईं तव्हां पहुचाए सघो था। ऐं कलम ई उहो वाहिद रस्तो आहे जंहिंजे ज़रिए जॾहिं आवाज़ु उथारियो वेंदो आहे त उन जी जेका ताक़त हूंदी आहे उन ताक़त खे केर बि घटाए कोन सघंदो आहे। असां वटि तमामु घणी विसाघातियूं, तमामु घणा असांखे ज़ुल्म बि नज़र अची रहिया हूंदा आहिनि, पर उते असांखे कलम जी जेका ताक़त आहे उहा घटि थींदे नज़र कोन ईंदी आहे। नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ आऊं अॻियां वधंदसि ऐं आउं तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त प्रोग्राम में टिपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु जेके महिमान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण हिकु तरफ़ फिलंथ्रापिस्ट आहिनि, हिकु तरफ़ ॾाढा सुठा राइटर आहिनि, हिकु तरफ़ उन्हनि जी सोशल एक्टिविटीज़ तमामु ॾाढियूं सुठियूं नज़र अचनि थियूं। सोशल एक्टिविस्ट बहितरीनु आहिनि, बहितरीनु इंसान आहिनि ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में, ॾाढे सुहिणे अंदाज़ में, ॾाढे मुहज़िब अंदाज़ में पाण ॻाल्हाईंदा आहिनि। द वन एंड ओनली ज़ुल्फ़कार कादरी साहब, तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ताहिरा, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हांजी दुआऊं बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो सर, मौसम ज़बरदस्त लॻी पई आहे या मौसम ईअं चऊं त पंहिंजी पीक ते आहे? न, सर्दी आहे ऐं इहो ग्लोबली इहो पूरी दुनिया जे अंदरि जेको इहो थियो आहे हिन दफ़े एशिया में, यूरोप में या अमेरिका में काफ़ी सालनि खां जेके माज़ी जे उनखां वधीक बर्फ़बारी थी आहे। बिल्कुलु ऐं पाकिस्तान में बि थी आहे, नादरिन एरिया में आहे, बलूचिस्तान में थी आहे, या असां वटि गोरख में बि थी आहे। त उन जा असरात त यकीननि असां ताईं पहुचनि था ऐं हिन मौसम में एहतियात करण बि खपंदो आहे, माण्हू एंजॉय बि करे मौसम खे, ऐं पर एहतियात ज़रूरी आहे, एहतियात ज़रूरी आहे। ऐं जेके पाण खे सिहत जे हवाले सां उपाउ आहिनि उहे वठणु खपंदा आहिनि। यकीननि पंहिंजी केयर जेतिरी माण्हू पाण करे सघे थो न ओतिरी कोई बि कोन थो करे सघे। अच्छा नाज़रीन, आउं प्रिया कुमारी जे केस ते अचणु चाहियां पई ऐं जॾहिं असां उन मासूम प्रिया जी ॻाल्हि कंदा आहियूं, यानी असां सिंध जे आवाज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां हिकु घराणे जी ॻाल्हि कोन कंदा आहियूं, असां हिकु अहमड़ जी ॻाल्हि कोन कंदा आहियूं, हिकु अहमड़ जे दर्द खे कोन बयानु कंदा आहियूं, उन घराणे जे दर्द खे बयानु कोन कंदा आहियूं, पर असां समूरी सिंध जे उन दर्द खे बयानु करे रहिया हूंदा आहियूं। सो असां वटि जेको आहे सो जॾहिं बयान अचनि था ऐं जॾहिं धाड़ेलनि जे बाबति ॿुधायो वञे थो ऐं ऑपरेशन्स बि हिकु तरफ़ असांखे नज़र अची रहिया आहिनि, पर कादरी साहब असां इहो बि ॾिसूं पिया त हथियार बि उछलाया वञनि पिया, पर वरी बि उहे धाड़ेल कोन पिया घटिजनि। छा कारण आहिनि? ॾिसो, असां वटि हिकिड़ो जेको ॿिटो मयार आहे इन हवाले सां। हा, असांजी जेको कचे जो एरिया आहे उन में उनजी सूरत हाल जेको आहे सो असांखे पहिरियों उनजी जाग्राफिकल ऐं जेको आहे सो उते जे पॉलिटिकल सिचुएशन खे बि ॾिसणो पवंदो। ऐं असां वटि वेपन्स जेके फिटी कया विया आहिनि, जी हा, जी हा, वधि में वधि छा 100 जेको सो माण्हुनि पाण खे सरेंडर कयो हूंदो। ऐं शिकारपुर में अहिड़ी तकरीब थी हुई कुझु टाइम अॻ में, जंहिंमें 70-80 माण्हुनि ॿुधायो पिए त उन्हनि सरेंडर कयो आहे, पर उनजे बावजूदि शिकारपुर में जेको आहे सो ताज़ो ई SH जी शहादत थी आहे। उन खां पोइ बि काफ़ी जेके से वाक़िया थिया आहिनि। ऐं इहो सिर्फ़ु हिकु यकतरफ़ा न थींदो, इन सां इनखे लार्ज जेके स्केल में इन मामले खे वठिणो पवंदो। ऐं जेसि ताणी सेटल नथा थियनि उते ज़मीनुनि जा मसइला आहिनि, उते ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि, ऐं उते क़बाइली जेको आहे सो आहिनि मसइला आहिनि, जेसि ताणी उहे रिज़ॉल्व नथा थियनि, छो त उहे एतिरा वधी चुका आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो ॾिसणो पवंदो। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे जेको आहे सो उन तनाज़ुर सां। बाक़ी हाणे दावो कयूं थी वञनि त हेतिरनि धाड़ेलनि जेको आहे सो कयो। इन हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं त पंजाब जी तरफ़ जेको आहे सो उनजो पॉज़िटिव असरात नज़र अचनि था, छो त असांजो जेको बेल्ट आहे कशमोर, कतकोट ऐं घोटकी डिस्ट्रिक्ट जा जेके एरिया आहिनि उहे होॾां रही विया रखनि, सादिक आबाद ऐं राजनपुर सां मिलनि था पिया।
त उन तरफ़ जेको आहे सो जो ऑपरेशन जेको आहे सो जंहिं तरीक़े सां लॉन्च थियो आहे उन जा जेके असरात बहितर निकिता आहिनि ऐं उते जेको सो जदीद टेक्नोलॉजी बि इस्तेमालु थी आहे, वरी कन्विंस बि कयो वियो आहे त जेकॾहिं सरेंडर कंदव त तव्हां सां इंसाफ़ थींदो। त पंजाब जे पासे ॾे उन जा रिज़ल्ट अचनि था, पर सिंध जे तरफ़ अञा ताईं के ख़ासि असरात जेके जेके नोटिस आहिनि जेके नामियारा उन्हनि में त कंहिं बि जेको हथियार फिटी कोन कयो आहे। बाक़ी हाणे खानापुरी जे लाइ असीं बि ॾिसूं था, तव्हां बि ॿुधो पिया। अच्छा काजी साहिबु, प्रिया कुमारी जो जेको केस आहे, जेको ॾींहों ॾींहुं जेको आहे सो केस डिघो थींदो नज़र अचे पियो, केतिरो ई टाइम गुज़री वियो आहे ऐं हाणे जेको इंकशाफ थियो आहे, छा चवंदव? ॾिसो, सभ खां पहिरीं त प्रिया कुमारी असांजी न्याणी आहे ऐं सिंध जी न्याणी आहे ऐं असांखे उनजे ख़ानदान सां हमदर्दी आहे। ऐं जंहिं ॾींहं ते प्रिया कुमारी जी गुमशुदगी थी आहे उनखे यरगमाल चओ, अगवा चओ, किडनैप, मतिलबु जेको बि चओ जंहिंजी या उनजी लापता थी आहे ऐं उहो महरम जा ॾींहं हुआ, इमाम हुसैन जे शहादत वारा जेके ॾींहं हुआ। ऐं असां वटि जेको सो इहो सिंध जे अंदरि हिकिड़ो सेक्युलर रहियो आहे त ॾींहं जेके असां जेको आहे सो गॾिजी मल्हाईंदा आहियूं, ऐं जीअं हुन होली आहे या जेके ॿिया ॾियार आहिनि त असां बि उन्हनि खे सेलिब्रेट कंदा आहियूं। तीअं ई जेको आहे सो हुननि इमाम हुसैन जे ॾियारनि खे प्रिया कुमारी जे वालदेन या जेके बि आहिनि उन्हनि सबील पे हलाई नंढनि ॿारनि ऐं उतां जेको आहे सो प्रिया कुमारी जेको सो उतां सबील तां जेको आहे सो गुम थी आहे। हाणे इन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध गवर्नमेंट जे आला अमलदारनि, एतिरे क़दुरु जो IG DIGs आहिनि, वज़ीर दाख़िला जेको आहे सो मुख़्तलिफ़ दावाऊं कयूं आहिनि ऐं कुझु अरसो त अॻ में ईअं बि जेको आहे सो प्रिया कुमारी लाइ चऊं त बसि हाणे असां उते पहुची विया आहियूं ऐं हिकु या ॿिनि ॾींहंनि जे अंदरि असां बाज़ियाब कराए वठंदासीं। ऐं उन ॻाल्हि खे बि जेको आहे सो साल खां मथे गुज़री वियो आहे मामिलो। ऐं वरी हाणे जेको सो ताज़ो IG सिंध साहिबु जेके उत्तर सिंध जे जेको आहे सो दौरे ते जॾहिं हुया ऐं जॾहिं ऐं उन वक़्तु बि इहा ॻाल्हि थी, पर उते हुननि जेको बयानु ॾिनो या जेको वज़ारत दाख़िला जी स्टैंडिंग कमेटी वटि जेको सो हींअर इस्लामाबाद में थियो आहे, हेयरिंग थी, IG साहिबु विया त उते बि इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं थियूं त उते जेको सो पहिरियों दफ़ो सिंध पुलिस जो जेको कमांडेंट आहे, कमांड थो करे ऐं उनजो साहिबु हिकिड़ो ज़िम्मेवार ऑफिसर आहे ऐं सूबाई जेको आहे सो पुलिस खे जेको आहे सरबराह आहे, उन जेको आहे सो उतां जे हिकिड़े धाड़ेल राहिब शर जे हवाले सां बयानु ॾिनो त प्रिया असांखे इतला आहिनि त प्रिया राहिब शर वटि आहे ऐं उनजो बयान बि साम्हूं अची वियो राहिब जो जेको सो बयानु आयो त असीं जेको आहे सो धाड़ेल आहियूं या न आहियूं, असांखे क़बाइली मसइले में, पर कम अज़ कम प्रिया कुमारी असां वटि कोन्हे ऐं असां एॾो कमु नथा करे सघूं। ज़बानी इहो बि चवे थो त जेको बि न्याणियुनि खे इन तरह यरगमाल करे थो, किडनैप करे थो, त उनखे बि सज़ा मिलणु घुरिजे। ऐं असां ॾिसो, असां इन मामले में जेके डकेट्स आहिनि या क्रिमिनल्स आहिनि उन्हनि जे स्टेटमेंट खे असां आख़िरी स्टेटमेंट हुन ते तरदीद कई, रवायती तौर ते तरदीद कई ऐं कोई बि उनखे जेको आहे ओन इन ॾोह खे न कंदो। न्याणीअ जी मासूम न्याणी आहे हींअर त उनजे किडनैप खे एतिरा साल गुज़री चुका आहिनि जो उहा वॾड़ी थी चुकी हूंदी, खेसि अलाह पाक जेको आहे सो ज़िंदगी ॾे, हयाती ॾे ऐं हिन दुनिया में उहा ज़िंदा हुजे। ऐं उनजे मुतलिक़ मुख़्तलिफ़ र्यूमर्स हलंदा रहिया। वरी कुझु टाइम अॻ में प्रिया कुमारी जॾहिं सॼी सिंध में प्रिया कुमारी जी रिहाई जे लाइ जेको आहे सो बाज़ियाबी जे लाइ जेके तहरीक हली जॾहिं, त उन्हनि ॾींहंनि में इलाइक़े जे
कुझु ॿिया जेके कम्यूनिटी जे मथां जेके इल्ज़ामात जेके लॻा जेके आसि ऐं त हुननि वटि जेको हूअ अगवा थी आहे ऐं मां हुन कम्यूनिटी जो नालो न खणंदुसि पर जेको आहे सो ऐं पहिरियों जेको आहे सो उते इलाइक़े जेके उन जंहिं इलाइक़े में प्रिया कुमारी जा वालदेन रहनि था उन ई शहर उन ई ॻोठ जे बाअसरनि जे मथां उन जा जेके अगवा या गुमशुदगी या जेको आहे सो जा जेके छंडा पिया उन जे मथां जेके ॻाल्हियूं आयूं आङुरियूं खॼियूं वयूं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पर हाणे आहे ॻाल्हि इहा त हेॾी वॾी या त टेक्नोलॉजी जे बावजूदि ऐं हिन वक़्तु जदीद टेक्नोलॉजी आहे तमामु जदीद टेक्नोलॉजी आहे ऐं जो दौरु आहे जिथे अव्हां ॾिसो बहितरीनु ऑपरेशन थियनि था दुनिया जे अंदरि जेके मिलिट्री ऑपरेशन्स आहिनि या जिन में जेको आहे सो काफ़ी माज़ी में बि थिया आहिनि ऐं जेको आहे सो उनखे माण्हुनि खे जेको आहे सो ट्रेस करणु को इशू न आहे ट्रेस करणु इशू कोन्हे उनखे लोकेट करे सघिजे थो ऐं हलो जेकॾहिं अच्छा उन्हनि जी तमामु एक्टिविटीज़ ऑब्ज़र्व करे सघजनि थियूं आराम सां ॿी ॻाल्हि इहा त हिते असां वटि बिल्कुलु सरेआम जेके ॾोहारी आहिनि उहे सरेआम जेको आहे सो वीडियो रिकॉर्ड थियूं थियनि डेली बेसिस ते बिल्कुलु ईअं आहे रोज़ानो बेसिस ते उहे वीडियो रिकॉर्ड थियूं थियनि ऐं उहे सोशल मीडिया ते अचनि थियूं पियूं त डेफिनेटली त उहे जेको सो असांजा नेटवर्क्स जेके बि आहिनि XYZ कहिड़ो बि मोबाइल नेटवर्क यूज़ थिए थो उन जा टावर्स लॻल आहिनि ऐं असां उन्हनि जी लोकेशन टावर्स जे ज़रिए बि ट्रेस करे सघूं था त हीअ कहिड़े टावर जे भरिसां जेको आहे सो लोकेशन तो जेके कन्वर्सेशन थिए थी या तो पर लॻे इहे थो त संजीदगी इन्हनि मामलनि में न आहे त उनखे त प्रिया कुमारी जे मामले में जेकॾहिं सिंध पुलिस जो सरबराह चए थो त रायपुर आहे फ़र्ज़ु कयो मां IG सिंध जे उन बयान खे रद्द नथो कयां ऐं हेॾो ज़िम्मेवार माण्हू जॾहिं चए थो त राहिब शहर वटि असांखे इतला आहिनि त प्रिया राहिब शहर वटि आहे त राहिब शहर ताईं पहुचणु को इशू कोन्हे ऐं 24 कलाक IG सिंध जे बयान जे 24 कलाकनि जे अंदरि हुन उते खुलेआम जेको आहे वीडियो रिकॉर्ड करे जेको आहे रिलीज़ कयो त असां वटि त आहे ई कोन ऐं असां तसवुर बि नथा करे सघूं कंहिं नियाणीअ जे जेको आहे अॻुवाट जो इन खां हटी करे लॉ एंड ऑर्डर खे बि ॾिसूं त जॾहिं ही सॼे इलाइक़े जे अंदरि इहे सभु सरगर्मियूं थियनि थियूं पियूं मूवमेंट्स थियनि थियूं पियूं त उन में जेको आहे सो पुलिस जेको आहे सो जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए जेको आहे सो उन्हनि खे छो नथी जेको आहे सो पकिड़े या उनजे मथां ऑपरेशन करे त इहो मां ईअं चवंदुसि त तव्हांजे चैनल जे तवसत सां जेके बि ॿुधंदड़ आहिनि कंहिं वटि बि XYZ जंहिं वटि बि प्रिया कुमारी आहे त उन्हनि खे असां इंसानी हमदर्दी जे तहत अपील कंदासीं त हुन नियाणीअ खे छॾियो वञे ऐं उहा सिंध जी नियाणी आहे ऐं मेहरान TV जी निस्बत सां असां हिन प्रोग्राम जी निस्बत सां असां हुननि खे अपील कंदासीं त इंसानियत जे हीउ मामिलो को एॾो जेको आहे न गंभीर जंहिंखे बणायो वियो आहे उन तरह आहे कोन माना तव्हां वटि तमामु ताक़तूं मौजूदु आहिनि जेकॾहिं अभी चाहियो त तमामु शयुनि खे तव्हां ईज़ीली सॉल्व करे सघो था उन्हनि तमामु इशूज़ खे रिज़ॉल्व करण जी ताक़त मौजूदु आहे गवर्नमेंट ऑफ सिंध वटि अच्छा कादरी साहिबु छा कहिड़ी चेन आहे आख़िर कहिड़ो उहो मामिलो आहे जंहिंजे करे हिन केस खे एॾो गंभीर बणायो वियो आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको आहे सो खानापुरी जे हवाले सां ॾिसो पहिरीं त असांखे हिन ते ज़ाती तौरु मां छो त एॾो वॾो अरसो थियो आहे त सिर्फ़ु हिकु रुख ते प्रिया कुमारी जे गुमशुदगी खे न ॾिसिजे ऐं ईअं बि थींदो आहे त के गिरोह ऑपरेट कंदा आहिनि जेके ॿियनि प्रोविंसिस मां बि हूंदा आहिनि
उतां बि जेके असांजा ॿार अॻुवा थी काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जो असांजा ॿार जेके हितां अॻुवा थियण खां पोइ ऐं केपी मां बरामद थिया आहिनि, लधा विया आहिनि या बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि मां लधा विया आहिनि, त असांखे उहे तमामु जदीद तरीक़ा टेक्नोलॉजी जा जेके उन ते करणु खपनि, उनखे इम्प्लीमेंट करणु खपनि जीअं असां परियां ताईं पहुची सघूं। जी हा, जी हा, बिल्कुलु। ऐं इहो हिकिड़ो तमामु ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त को ठोस अञा ताईं मिसाल माण्हू अॻुवा थियनि था पिया, रूटीन में थियनि था पिया, आहे 15 ॾींहंनि या महीने खां पोइ उहे फुटप्रिंट्स असांखे अॼु ॾींहं ताईं अञा न मिली सघिया आहिनि। जी हा, अचे मतिलबु त जेकॾहिं अॻुवा बराए तव्हांजे लाइ बि अॻुवा थियनि था, जी हा, त अॻुवा जे 15 ॾींहंनि खां या कुझु अरसे खां पोइ फौरन उनजे मालिकनि सां जेको आहे सो या राब्तो थी वेंदो आहे, असांखे जेको आहे सो पैसा खपंदा आहिनि। यकीन। अच्छा काजी साहब, असां हिकु तरफ़ समूरी सिंध खे सरापा एहतिजाज ॾिठो आहे ऐं मूं पहिरीं ॻाल्हि करण खां पहिरीं ई मूं बयानु कयो त जॾहिं प्रिया कुमारी जी ॻाल्हि कयूं था त काजी साहब सच पुछो असां कॾहिं बि प्रिया कुमारी खे कोन विसारियो आहे। ईद जा असांजा शोज़ हुजनि, असांजा जेको आहे कुझु सियासी प्रोग्राम्स हुजनि, या असां जेको ही सुबुह में रहण वारो प्रोग्राम करे रहिया हूंदा आहियूं, मॉर्निंग शो, पर जॾहिं बि इन तरह जो केस निकिरंदो आहे त प्रिया कुमारी सॼी सिंध जो आवाज़ु बणियल आहे। उन ई तरह असांजो बि आवाज़ु आहे, छो त असां सिंध जो आवाज़ु आहियूं ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त जेको मामिलो जेको मसइलो जेसीं उन ते ॻाल्हायूं। वधीक काजी साहिब इन ते पाण कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे साई जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हां असां सां कनेक्टेड रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां ॿीहर हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे, सिंध जी शान टपाल मेज़बान ज़ुल्फ़कार कादरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण जनाब तशरीफ़ फरमा आहिनि सुबुह मेहरान प्रोग्राम में। ज़ुल्फ़कार कादरी साहब, उमरकोट हलूं था, थोरो उमरकोट जो ज़िक्र कयूं था ऐं जॾहिं बि थर जी ॻाल्हि थींदी आहे, जॾहिं बि उमरकोट जी ॻाल्हि थींदी आहे त हमेशह असां चवंदा आहियूं त इहो जेको आहे न तमामु घणो अमन वारो पासो असांखे नज़र आयो आहे। पर हीउ जेको केस नज़र आयो उहो मुरकंदड़ चहिरो इस्माइल जो ऐं जेको उते उहो ज़ुल्म थियो ऐं चवंदा आहिनि त पंहिंजा छांव में मारींदा आहिनि। काजी साहब, मां पर्सनली हिन ॻाल्हि खे चवंदी आहियां त मारींदा त आहिनि न, पोइ छांव में मारीनि या उस में मारीनि, मारणु त मारणु हूंदो आहे। सो उहा इस्माइल जी जेका स्माइल आहे न, उहा कोन थी विसरे। जी, छा चवंदो? उमरकोट वाक़ियो वाकई चाहे छांव हुजे या उस हुजे, पर जेको बि गैर इंसानी अमल आहे उहो चाहे महल में थिए या झूपड़ी में थिए, उहो क़ाबिल मज़म्मत आहे। ऐं जंहिं तरीक़े सां हुन जो क़त्ल थियो आहे, त कंहिंजो बि क़त्ल हुजे, हर इंसान जो क़त्ल इंसानियत जो क़त्ल आहे। बिल्कुलु। पर उमरकोट ख़ासि तौर सां अमन अमान जे हवाले सां जेकॾहिं असीं ॾिसूं त असां वटि अपर सिंध में जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि, जैकबाद खां वठी लाड़काणो आहे, शिकारपुर आहे, घोटकी आहे या ॿिया इलाइक़ा आहिनि, पर उन जी निस्बत हेॾां थर जो जेको पासो हूंदो आहे या लाड़ जो जेको पासो हूंदो आहे, उते अमन अमान जी सूरत हाल बहितर हूंदी आहे। इन हवाले सां ईअं न आहे त को उते का आइडियल आहे, पर बहितर हुनजे निस्बत बहितर हूंदी आहे। ऐं जेको ही वाक़ियो थियो आहे उमरकोट वारो, ऐं उनखे उन्हनि ॾिठो पए, जेको मीडिया में बि आयो आहे त उहो जेको उन कातिल खे उन्हनि ट्रेस कयो आहे। पर असां वटि इंसानी जेके रवैया आहिनि, रिश्ता आहिनि, अजीब क़िस्म जी उन्हनि जे अंदरि वहशत आहे। ऐं माण्हू अलाए जेको आहे हिकिड़ो
नफ़्सियाती जेके से उन में पहलू मुब्तला पिया आहिनि नज़र अचनि था। त नज़र था अचनि त जी हा। एॾो जेको आहे सो सफ़ाकाना तरीक़े सां जेके से उन्हनि जा जेके कंहिंजे क़तल थियनि था माण्हुनि जा, त इहे जेके वाक़िया आहिनि। पर ॻाल्हि इहा त समाज जे अंदरि अहिड़नि वाक़ियनि जे बारे में असांखे एनालाइसिस करिणो पवंदो त अहिड़ा वाक़िया रुनमा छो था थियनि। समाज जूं जेके से नाहमवारियूं ऐं समाज जे अंदरि जेके सहप जो बादो घटि आहे। दुनिया में घाट थियनि थियूं पियूं, घाटीवादियूं थींदियूं हूंदियूं, कंहिंसां जेको आहे सो इख़्तिलाफ़ थी सघनि था, मुख़्तलिफ़ नज़रियाती इख़्तिलाफ़ बि थी सघनि था, ज़मीनी इख़्तिलाफ़ थी सघे थो ऐं ॿिया मामला बि थी सघनि था। पर कंहिं इंसान जी जेकी जान वठणु उहो जेको आहे सो तमामु हिकिड़ो गलीज़मल सफ़ाकाना आहे। हा, अमल आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं उन जी खे कॾहिं बि जस्टिफाए नथा नथो करे करे सघिजे। सघिजे। ऐं इन जे लाइ उमरकोट वाक़े जी तमामु जेके बि इंसान आहिनि या असां तव्हां सभई इन जी मज़म्मत था कयूं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं वाक़ियो अहिड़े तरीक़े सां जेको छिड़काईंदड़ सफ़ाकाना थियो आहे जंहिं उमरकोट जे माण्हू खे ख़ौफ़ में मुब्तला करे छॾियो आहे एरिया जे अंदरि। हा, पुलिस स्टेशन ताईं हू इस्माइल समें जो वियो आहे, उहो रत जेको आहे सो रस्ते ते हुनजो किरंदो वियो आहे। ऐं पर हुनखे उहो जेको सो जेकी शहरगी हुई कटिजी चुकी हुई, पोइ जेसिताणी मूवमेंट हुई हुनजे अंदरि त हू हलियो आहे ऐं पोइ आख़िर इंसानु जेको आहे सो छो त इंसानी जिस्म जे अंदरि के त जेके मेन आहिनि ब्लड सर्कुलेशन जे हवाले सां वेन्स आहिनि जेके जेकॾहिं जॾहिं इंजर्ड थियनि थियूं या ब्रेक थियूं थियनि त पोइ उन में इंसान जे बचण जा चांसिस तमामु घटि हूंदा आहिनि। ऐं गले ऐं ख़ासि तौर गले मां जेके उहे वञनि थियूं पियूं ऐं हुनखे उन गले सां ई कटियो वियो आहे त तमामु इहो ॾुखंदड़ वाक़ियो थियो ऐं तमामु उमरकोट पर उमरकोट छा पर सिंध में किथे बि अहिड़ा वाक़िया न थियणु खपनि। अच्छा ज़ुल्फ़कार काजी साहिबु, उहो नॉर्मली बि जेकॾहिं सोचिजे थो त को बि वाक़ियो थिए थो, को बि मुआमरो असांजे साम्हूं अचे थो, असांखे जेको आहे न उहा सहूलियत डोर स्टेप ते कोन मिलंदी आहे, असांजी गाॾी कोन मिलंदी आहे। जेकॾहिं तव्हां उते ई आसपास कंहिं अस्पताल में वञो, वरी तव्हांखे हैदराबाद रेफर कयो वेंदो, वरी कराची, उन में ई जेको आहे सो घणे भाङे डेथ थी वेंदी आहे। ॾिसो असां वटि हिते जेको रेस्क्यू जा हाणे इदारा खोलिया विया आहिनि या एम्बुलेंस सर्विसिस आहिनि या जेके मेडिकल जेके ट्रीटमेंट जे हवाले सां असां वटि ॾाढो पेचीदा जेको सो अमल आहे जेको आहे सो माण्हुनि खे रेस्क्यू करण जे लाइ जेको आहे सो किथे बि को हादसो थिए थो त उते असां रेस्क्यू टीमूं कीअं पहुचायूं, जेकॾहिं बाहि आहे त फायर ब्रिगेड आहे या जेको ॿियो अमलो कीअं पहुचे, एम्बुलेंसिस कीअं पहुचनि, कीअं कमु कनि, कीअं कनि, कीअं ऑपरेट कनि, या उन ताईं पहुच जो बि वॾो मसइलो थिए थो। ऐं असां वटि हिकिड़ो जामिया ऐं हिकिड़ो मज़बूत निज़ाम कोन्हे। जेके इहे सिविक जेके आहिनि सहूलियतूं आहिनि जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में आहिनि। मां तव्हां इहो ज़िक्र निकितो आहे इन टॉपिक जे हवाले सां त मां अव्हांखे ॿुधायां त मां कैनेडा में हुउसि ऐं होटल में मुंहिंजो स्टे हो। मां जेको आहे सो ॼणो अनईज़ी फील पियो कयुमि हेल्थ जे हवाले सां, थोरो जेको आहे सो या ब्लड प्रेशर जे जेको आहे हवाले सां या कुझु मां महसूसु कयो त सुठो नथो महसूसु कयां त होटल जे जेको सो रूम में ई मुंहिंजे टेबल जे भरिसां ई एमरजेंसी नंबर हुया ऐं सेट पियो हो जंहिंमें हिदायतूं हुयूं त तव्हां कंहिं बि सूरत में मतिलबु मुख़्तलिफ़ सूरतूं त जेकॾहिं तव्हां हीअ कैफ़ियत था महसूसु कयो लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां ऐं अमन अमान जे हवाले सां तव्हां पाण खे अनसिक्योर था फील कयो या सम्झो था को डकैत आहे या तव्हांजी जान खे ख़तरो आहे त तव्हां हिन नंबर खे डायल कयो। जेकॾहिं तव्हांखे हेल्थ इशू आहे त हिन नंबर खे डायल कयो। त तव्हां यकीन कजो त मां उहो नंबर सिर्फ़ु डायल कयो
त फ़ौरन जेको आहे सो उनजो रिस्पॉन्ड आयो उन मूंखे त असां जेको आहे सो उन्हनि फ़ौरन मूंखे जेको पुछियो त तव्हां छा था महसूसु कयो, असां ॿुधायो त मूं चयो त मां त हुननि मूंखे पहिरियों हिदायतूं कयूं त असांजूं टीम्स अवां जी तरफ़ निकिरी चुकियूं आहिनि, इन लम्हनि में तव्हां पाण खे हीअं जेको सो कयो, वॾा साह खणो थी वेहो ऐं जेको आहे तव्हां मतिलबु त हुननि मूंखे एंगेज रखियो ऐं हिदायतूं बि ॾींदा रहिया। एतिरे में उहो जेको टीम बि पहुची वई ऐं त मुंहिंजे लाइ अमेज़िंग हो त जस्ट मूंखे काॾे वञिणो बि न पियो, मूं उते ई जेको वेठे हंधि ते ई जेको सो सिर्फ़ु नंबर जेके डायल कया त उहो पहुची विया ऐं त पर इन क़िस्म जा जेके तस्वर असां वटि ख़्वाब ई जी सूरत में आहिनि। हिते माण्हू तड़पनि था, रोडनि ते पिया आहिनि ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इंसानी इल्म आहिनि त अवां पाण ताहिरा ॾिठो हूंदो त हिते हादसा थियनि था, माण्हुनि जी डेड बॉडीज़ एक्सीडेंट में रोडनि ते पियूं आहिनि, माण्हू उन्हनि खे रेस्क्यू करण जे बजाए उन्हनि जी सामान खणण जे चकर में हूंदा आहिनि, जेको उनजो क़ीमती सामान ज़ख़्मनि जो या जेके डेड बॉडीज़ जो हूंदो आहे। त इन क़िस्म जा जेके रवैया असांजी सोसाइटी में जेके आहिनि ॾाढो गैर इंसानी आहिनि ऐं माण्हुनि खे ऐं ॿियो सरकार खे असां जे टैक्स बि ॾियूं था ऐं हिन मुल्क जा शहरी बि आहियूं ऐं इहा स्टेट जी ज़िम्मेवारी आहे त उहे असांखे उहे सहूलियतूं प्रोवाइड करे जेके ऐं जदीद तरीक़ा जेके आहिनि उन खां भई कुझु शयूं सफ़ा मतिलबु त कुझु शयूं बहितर थियूं आहिनि। जीअं हाणे नई हिकिड़ी सर्विस शुरू थी आहे 111 वारी जेको आहे 122 वारी, उहे जेके मिसाल अचनि था, पर उहो बि आम माण्हू वीचारो जेसि ताईं उनखे ख़बर न आहे त कीअं उन ताईं पहुचे या उनखे कीअं कॉल करे, त इहे शयूं आहिनि असां वटि। जी हा। अच्छा कादरी साहब, अवां हमेशह जेको आहे सो माशाल्लाह हिकिड़ो तव्हांजो एक्सपोजर सुठो रहियो आहे, एक्सपीरियंस सां गॾोगॾु घटि अहिड़ा माण्हू असां वटि हूंदा आहिनि जिन जो एक्सपोजर बि सुठो रहंदो आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू ॾिसंदा आहियूं जिन जो एक्सपीरियंस न हूंदो आहे पर हिकिड़ो खानो ख़ाली हूंदो आहे, माना उहो स्पेस फिल कोन थींदो आहे, उहो एक्सपोजर जो हूंदो आहे। ऐं यकीनन हर माण्हू जेको महिनत करे थो किथे न किथे ज़रूरु चाहींदो हूंदो त असांखे जेको आहे सो काॾे वञिणो आहे, हिन तरह असांखे पंहिंजो टाइम स्पेंड करिणो आहे, का प्लानिंग उनजी ज़रूरु हूंदी, पर उहा ज़िंदगी जा मुआमला मसइला ऐं तमामु शयूं उनखे फेस कंदे कंदे ज़िंदगी ख़तमु थी वेंदी आहे। ऑफिशियली रिटायरमेंट माण्हू वठी छॾंदो आहे ऐं कुझु करे कोन सघंदो आहे। अहिड़ा खोड़ सारा मिसाल पंहिंजी हिन सोसाइटी में मौजूदु आहिनि, छो त गुरबत जो अंसर असां वटि तमामु घणो आहे ऐं बल्कि गुरबत जी लकीर खां जेको आहे हिन हेठि असांखे जॾहिं उहे रिपोर्ट्स मिलंदियूं आहिनि, जॾहिं असां वर्ल्ड बैंक जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन्हनि फंड्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, वरी जॾहिं गुरबत जी लकीर खां हेठि माण्हुनि खे वेंदे ॾिसंदा आहियूं त पोइ हक़ीक़त में ॾुख बि थींदो आहे। कादरी साहब, दुनिया जा मुल्क मां घुमिया आहिनि, दुनिया जूं क़ौमूं कीअं तरक़ी कंदियूं आहिनि, उन्हनि वटि उहो कहिड़ो हथियार आहे, कहिड़ो राज़ आहे? ॾिसो, दुनिया जे अंदरि क़ौमुनि जे मथां ॾुखिया वक़्त बि अचनि था, डिज़ास्टर्स बि अचनि था, पर उते अञा तमामु घणो उहे जेका मेन मेड कोन्हनि के उहे कुदरती बि थियनि था। न मां तव्हांखे ॿुधायां त इन सवाल अव्हांजे सवाल जे तनाज़ुर में ॿुधायां त ॾिसो, दुनिया जे अंदरि काफ़ी डिज़ास्टर्स आया, बीमारियुनि जे हवाले सां बि आया, जेको आहे सो 19वीं सदी जे शुरूआती ॾींहंनि में दुनिया में प्लेग जी जेके बीमारी पखिड़ी, जंहिंमें लखे माण्हू उन जो शिकार थिया, वर्ल्ड वार थियूं, महाभारी जेके जंगियूं था चऊं, उन में जर्मनी या जापान या ॿिया मुल्क जेके से उहे तबाह थिया। पर हाणे तव्हां उन्हनि मुल्कनि खे ॾिसो, जापान दुनिया में टेक्नोलॉजी जे हवाले सां तमामु पहिरीं सिफ़ में बीठल आहे। जर्मनी जेको ॾिसो ऐं पोइ उन्हनि जे मथां पोइ वरी इत्तेहादी फ़ौजुनि जॾहिं हमिलो कयो जवाबी, त जर्मनी तबाह थी वियो। पर हाणे जर्मनी खे तव्हां ॾिसो त दुनिया जी जेको आहे सो उन्हनि तरक़ी याफ़्ता उन क़ौमुनि में हुन आहे अज़म जी ॻाल्हि, ऐं ॿियो आहे नियत जी ॻाल्हि, त उते
हुकुमराननि जो तव्हांजी इन ॻाल्हि ते जेको आहे मूंखे कादरी साहब हितां खां ई कंटिन्यू कयूं था ऐं माज़रत ज़रूरु करणु चाहींदमि वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो तो पहिरियों न्यूज़ ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे नाज़रीन न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं पोइ वापसि अची कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे सिंध जी शान टपाल मेज़बान प्रोग्राम ॾाढो सुठे अंदाज़ में अव्हां ताईं पहुचाइण जी असांजी कोशिशि आहे ऐं कादरी साहब मौजूदु आहिनि ज़ुल्फ़कार कादरी साहब असांजे प्रोग्राम में जॾहिं बि ईंदा आहिनि त ॾाढे सुठे अंदाज़ में हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम अव्हां ताईं नाज़रीन पहुचंदो आहे। कादरी साहब अव्हां ॻाल्हि कयो पिया दुनिया जे उन्हनि मुहज़िब मुल्कनि जी उन्हनि क़ौमुनि जी त उहे कीअं स्ट्रगल कनि था कीअं यूनाइट थी करे कमु कनि था ऐं पोइ दुनिया ते उन्हनि जी हुकूमत पिणु आहे। बिल्कुलु आहे क़ौमुनि जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि स्टैंडर्ड्स आहिनि उहे आहिनि त धरती सां कमिटमेंट तव्हां जे पंहिंजे मुल्क ऐं क़ौम सां ईमानदारी ऐं मुख़लिसी त असांखे कुझु करिणो आहे ऐं इहो जॾहिं जज़्बो अचे थो लीडरशिप में त उहे क़ौमुनि खे या पंहिंजे मुल्क खे सही रुख जे तरफ़ वठी था वञनि त इन्हनि मुल्कनि जी क़यादत ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उतां जा माण्हू बि एॾा सुजाॻ आहिनि त जेकॾहिं पंहिंजे वक़्त जे हुक्मरान काफ़ी असां वटि दुनिया में जेकॾहिं असां मिसाल ॾिसूं त जस्ट रुॻो हिकिड़े हादसे ते ट्रेन हादसे ते या को इंसिडेंट थिए थो पियो या हुन खां का मिस्टेक थी पई ऐं तव्हांजे प्रोग्राम जी निस्बत सां इहो चवंदुसि त दुनिया में काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया जीअं कंहिंखे अब्यूज़ कयो वञे हिनखे फीमेल खे अब्यूज़ कयो वञे त जेकॾहिं कंहिं मिनिस्टर या कंहिं आला अमलदार या कुर्सी ते वेठल चाहे उहो प्रेसिडेंट ई छो न हुजे उन मुल्क जो कंहिं औरत खे हुन सिर्फ़ु पंहिंजे गुफ़्तगू में ई सिर्फ़ु या उन लहजे में या हुन पंहिंजे नज़रुनि जे हवाले सां बि हुनखे जेकॾहिं कुझु कयो हूंदो त उन्हनि जो एहतिसाब थियो ऐं उनखे रिज़ाइन ॾियणो पियो पंहिंजे उहिदनि तां। जी हा कादरी साहब असां वटि बि त हींअर बिल पास थियो आहे न त पंहिंजी ज़ाल खे घुरे ॾिसण ते बि तव्हांखे जेको आहे उहो जुर्मानो आहे सज़ा आहे। असां वटि बिल पास थींदा रहंदा आहिनि पर अमल थींदो कोन्हे। असां वटि वर्किंग वूमेन्स जेके आहिनि स्पेशली ख़वातीन जेके इदारनि में कमु कनि थियूं पियूं उहे जिन हालतुनि में कमु कनि थियूं उन्हनि खे जस आहे तमामु ख़वातीन खे जेके वर्किंग वूमेन आहिनि वर्किंग वूमेन्स खे शाबस आहे। असां वटि उहे जेको जिन हालतुनि में कमु कनि थियूं पियूं उन्हनि खे शाबास आहे छो त असां वटि मर्दानो समाज आहे ऐं औरत खे हिकु त असां औरत खे हिते असां वटि घटि सम्झियो थो वञे उनखे जेको मर्द जे निस्बत सां खे पर का जेकॾहिं असां वटि जेके ख़वातीन आहिनि एजुकेशन जे हवाले सां जेके वीचारियूं जेके ॿाहिराड़ी में आहिनि या घटि पढ़ियल आहिनि उहे पर वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि लिखियलु पढ़ियल ख़वातीन बि उहे बि जेके उन जो शिकार थियनि थियूं पियूं उनजे जेको आहे रवैयनि जूं मर्दाने समाज जूं ऑफिसिस जे अंदरि या पंहिंजे इंस्टीट्यूट्स जे अंदरि त असां वटि चेक बैलेंस आहे कोन बजाए जो जेको आहे सो सरकार जेकॾहिं उन मामले ते का ख़ातून जेकॾहिं इन मामले ते आवाज़ु उथारे थी पई पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ताहिरा हे जेको असांजो जेको असांजे प्रोग्राम जो सेशन आहे थोरो इन ते ई असां थोरो ॻाल्हाईंदासीं अवेयरनेस जे हवाले सां त असां वटि इदारनि जे अंदरि पहिरियों त
इन क़िस्म जे जेकॾहिं मामला थियनि था किथे त इज़त जी ख़ातिर त ख़ानदान जी इज़त जी ख़ातिर मतिलबु असां वटि जेको हिकिड़ो जोड़ियो वियो आहे हिकिड़ो अजीब क़िस्म जो रवैयो त ख़ानदान बदनाम थींदो मां बदनाम थी वेंदसि उनजे करे काफ़ी वाक़िया अहिड़ा रिपोर्ट ई नथा थियनि रिपोर्ट ई नथा थियनि ऐं सिर्फ़ु त इज़त उछाली वेंदी ऐं पोइ अलाए छा थींदो मुंहिंजे ख़ानदान जो थींदो मुंहिंजो कैरेक्टर उनजे करे अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि से दॿिजी था वञनि ऐं पोइ उन्हनि जेके अब्यूज़र आहिनि उन्हनि खे उन क़िस्म जी शइ मिले थी त हुन त कुझु बि न थियो ऐं अहिड़े क़िस्म जो पर का जेकॾहिं ख़ातून इन मामले में अॻिते अचे थी वञे फैक्ट्स ऐं फिगर खणी थी अचे आॾो त पोइ अजीब क़िस्म जो असां वटि आहे त वरी उनखां जेके सुवाल कनि पोइ इहो कीअं थियो पोइ तव्हां हीअं बयानु ॾियो पोइ हीअं ॾियो हीअं ॾियो उनजो तहज़ीक वारो जेको अंदाज़ु आहे असां वटि उनजे इंट्रोगेशन या तहक़ीक़ जो जेको अंदाज़ु आहे उहो अहिड़ो आहे जो ख़ातून जेको आहे सो या उहा जेकी फीमेल आहे जेकी शिकार थिए थी पई जेको आहे वाक़े जो त उहा चए थी त मां अॼु ई फासी वियसि इन्हनि बजाए जो मूंसां इंसाफ़ थिए ऐं बजाए जो उहो जंहिं अब्यूज़ कयो आहे उनखां जेको आहे सो इन क़िस्म जा जेके इन्वेस्टिगेशन्स थियनि रहंदो ॼणो मां मुजरिम थी वई आहियां ऐं मांखां थो पुछा कयो त पोइ कीअं थियो काए बजे आया पोइ कीअं थियो पोइ उन तव्हांखे छा चयो उहे तव्हां सभु पर इन क़िस्म जा जेके रवैया आहिनि असांजे सोसाइटी जे अंदरि वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजी निस्बत सां जेके ॾिसूं त असां घटि न आहियूं असां जेको बिलीव आहे इस्लामिक बिलीव आहे असां वटि उन में तमामु औरत जो एतिराम आहे इज़त आहे पर तव्हां जेके यूरोपीय मुल्क आहिनि या ओॾां तव्हां कंहिं ख़ातून कादरी साहब असां वटि सभु कानून मौजूदु आहिनि पर अमल दरामद उते नथो थिए अमल दरामद वरी बि उते आहे उन्हनि मुल्कनि था पर उन ते सख़्ती सां इम्प्लीमेंट थो थिए ऐं उतां जी ओपन सोसाइटी जे बावजूदि कंहिं तव्हां ख़ातून खे तव्हां जेकॾहिं कुझु चवंदव घुरे ॾिसण में तव्हांजो जेको आहे उहो बि ॼणो जेको आहे हुनजो अब्यूज़ कयो वियो आहे त तव्हां मूंखे घुरे छो ॾिठो त उते मतिलबु उन ते बि जेको सख़्ती सां जेकॾहिं का ख़ातून को फ़ोन करे कंहिं पुलिस खे चए त हीउ मूंखे ॾिसे पियो हैरेस करण जी कोशिशि करे पियो जेको आहे सो हैरेस करण जी कोशिशि कयो हैरेसमेंट जे ज़मरे में आहे पर असां वटि ख़वातीन जे हवाले सां ॾाढो बदकिस्मती सां जेके से रुगो कानून जेके आहिनि रूल किताबनि में आहिनि ऐं पर मां अव्हांजे निस्बत सां छो त वर्ल्ड वाइड जेको आहे सो हीअ ट्रांसमिशन हलनि था पिया ऐं घरनि में असांजूं भेनर नियाणियूं ॾिसंदियूं थियूं प्रोग्राम खे अव्हां सभिनी खे भेनरुनि खे ऐं नियाणियुनि खे गुज़ारिश कंदुसि त इन्हनि अहिड़नि क़िस्म जे मामले में अव्हां बिल्कुलु न डिॼो ऐं बिल्कुलु न घबरायो तव्हांजे उन घबराइण सां उन ॻाल्हि खे लिकाइण सां उन अॻिलनि माण्हुनि खे हिन सोसाइटी में या जेके माण्हू आहिनि उनखे जेको आहे सो रहंदो उनजी जेको आहे सो उहो शइ मिलंदी हुनखे दिलि वधी वेंदी रहंदो जेको सो वरी तव्हां कनि त उहो सोसाइटी जे अंदरि कंहिं ॿिए खे जेको सो हाञेकार साबित थींदो तव्हांखे अॻिते अचणु खपे ऐं तव्हां पंहिंजे सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजे पेरेंट्स सां माउ पीउ सां भाइरनि सां हिन ॻाल्हि खे शेयर कयो त हिन क़िस्म जा जेके शयूं आहिनि ऐं इन सां इन में अव्हांजी बहितरी आहे अव्हांजी भलाई आहे अव्हां इनखे लिकाए न रखियो बिल्कुलु कादरी साहब टे शयूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि हिकु नियाणी जे लाइ हिकु औरत जे लाइ सम्झणु तव्हांजे सियासी जेके पहलू आहिनि समाजी जेके रवैया आहिनि जेके समाजी पहलू आहिनि तव्हांजा कहिड़ा राइट्स आहिनि ऐं तव्हांजा मज़हबी जेके हक़ आहिनि टिनी हवालनि सां जेकॾहिं तव्हांखे अवेयरनेस आहे त पोइ तव्हां पंहिंजो आवाज़ु हिकु बुलंद आवाज़ बणिजी तव्हां अॻियां अची सघो था सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पर तव्हां
प्रोटेक्शन करे सघो थियूं तव्हांजे पोयां जेके तव्हांजे घर में न्याणियूं आहिनि तव्हांजे ख़ानदान में आहिनि या तव्हां समाज में एज़ अ रोल मॉडल जॾहिं अॻियां अचो थियूं त पोइ ॿियनि जे लाइ बि तव्हीं ज़रूरु इंस्पिरेशन बणिजो थियूं त यकीनन हिन समाज में काज़ी साहिबु केतिरा सारा चैलेंजिस मौजूदु आहिनि अॼु वुमेन्स डे त कोन आहे पर ही टॉपिक उहो आहे जी हा काज़ी साहिबु मां उहो ई चवणु चाहियां पई त को हिकु कोन हूंदो आहे अवेयरनेस जे लाइ को हिकु ॾींहुं न हूंदो आहे त तव्हां बस स्लोगन खणी अचो ऐं तव्हां ॻाल्हि कयो पर तव्हां मुख़्तलिफ़ मौक़नि ते इन्हनि ॻाल्हियुनि खे वरजाईंदा रहो ऐं तव्हां पंहिंजे पाण में उहा विल रखो हूअं बि चयो वेंदो आहे इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे और देयर आर मल्टीपल डायमेंशनल वेज त तव्हांखे खोड़ सारा रस्ता मिलंदा आहिनि को हिकु रस्तो कोन मिलंदो आहे त विल हुजणु जेको आहे न उहा माना रखे थी त तव्हांजी केतिरी विल आहे अच्छा ज़ुल्फ़कार काज़ी साहिबु उन खां अलावा अव्हां माशाल्लाह सां लिखंदा बि आहियो ऐं ही तमामु केसिस असांजे मुआशरे में जेके बि हाईलाइट थियनि था या उहे जेके पंहिंजी पीक ते पहुचनि था जिन ते असांजो समाज ॻाल्हाए थो असांखे सिंपल रस्तो छो कोन मिलंदो आहे माना हर शइ असां वटि हिकिड़ो जेको आहे न डिघो प्रोसेस छो खणी ईंदी आहे हमेशह ईअं थींदो आहे कंहिं बि केस ते नज़र विझो त तव्हांखे हिकिड़ो डिघो प्रोसेस नज़र ईंदो बिल्कुलु असां वटि जेके तहक़ीक़ ऐं इन्वेस्टिगेशन जा इंट्रोगेशन जा जेके उहे फ़रसूदा जेके जेके सिस्टम आहिनि ऐं ॿियो जेके समाजी रवैया आहिनि उहे इहे जेके उन्हनि मामलनि खे एॾो जेको लेंदी कयो थो वञे जो अॻिलो जेको आहे विक्टिम जेको आहे थकिजी थो पए ऐं आख़िर हारजी थो वेहे त मां ही दांह करे या हिन मामले खे जेको रिपोर्ट करे या हाईलाइट करे मां जेको पोइ वरी हो हुनखे पाण खे जेको विक्टिम आहे उनखे जेको एॾो शर्मिंदा थो थिए थकिजी थो पए जो चए थो त मां ही त मामलो खामखा थ्रेट्स था मिलनि ऐं हू जेको चए थो त मूं त ग़लती कई हिन मामले खे हिनखे मूंखे जेको ओपिनियन आहे उहो करिणो पोइ इन रवैयनि जे करे समाजी ऐं इदारनि जे हिकु त इदारनि जे अंदरि वेठल माण्हू जदीद जेके लिखियल पढ़ियल हुजणु अलॻि आहे मुहज़िब हुजणु अलॻि आहे असां वटि लिखियल पढ़ियल माण्हू बि हाईली जेको जेको उन्हनि जे उहे रिपोर्ट थियूं थियनि असां वटि सोसाइटी जे अंदरि शयूं त प्रोफेसर्स डॉक्टर्स एॾे सोसाइटी जा जेके हाईली जेके कैटेगरीज़ आहिनि इन्हनि खे जेके असां काउंट कंदा आहियूं त डॉक्टर्स इंजीनियर्स यूनिवर्सिटी जे अंदरि प्रोफेसर्स आहिनि ऐं मजमूई तौरु समाज जे अंदरि या जेके वॾा इदारा आहिनि बैंकूं मुख़्तलिफ़ जेके कमर्शियल इदारा या ऑफिसिस त उन्हनि जे अंदरि लिखियल पढ़ियल माण्हू जेके आहिनि वेहनि था पर असां वटि जेके इन्वेस्टिगेशन वारा इदारा आहिनि उन्हनि जे अंदरि वेठल माण्हू उहो ई जेको फ़रसूद जेको सिस्टम आहे बजाए जो जेको विक्टिम हुजे ऐं बिल्कुलु बोल्डली हुन सां इज़हार करे ऐं हुन सां जेको अॻिलो ऑफिसर हुजे या जंहिं वटि इहो फाइल वञे उहो अॻिले माण्हूअ खे इहो अहसासु ॾियाराए त इहो अव्हां सां ज़्यादती न थी आहे मूंसां थी आहे मां अव्हां सां गॾु आहियां अव्हां सभु कुझु शेयर करे सघो था ऐं उनखे रैपिडली मामलनि खे वठी वेंदव त हुन अॻिले खे तहफ़ुज़ जो अहसासु थींदो त न मूं जेको कयो ऐं मूंसां जेको आहे हिननि इदारनि ताउन बि कयो ऐं रैपिडली हुनजो मामिलो थियो पर असां वटि असर रसूख़ समाजी जेके रवैया उहे विक्टिम खे आख़िर थकाए था वञनि ऐं पोइ विक्टिम जेको हारजी थो वञे इहो ग़लति थो थिए ऑल्दो यू हैव मेनी वेज तव्हां वटि काफ़ी सारा रस्ता आहिनि पर तव्हांखे प्रॉपर ॼाण ऐं उन्हनि तमामु शयुनि ते कीअं अमल कराइजे उहा बि ॼाण तव्हां वटि जेकॾहिं आहे तॾहिं ई तव्हांजो को मामिलो ऐं को मसइलो जेको आहे सो उहो सॉल्व थी सघे थो अच्छा असां वटि जेको आहे न कुझु जेकॾहिं नेशनल टेलीविज़न जी असीं ॻाल्हि करियूं त असां वटि कुझु अहिड़ियूं स्क्रिप्ट्स बि इन तरह साम्हूं ईंदियूं आहिनि जेके घणियूं इंफॉर्मेटिव हूंदियूं आहिनि हालांकि आउं जेको आहे सो कादरी साहिबु घणो स्क्रिप्ट्स खे ॾिसणु ऐं उन्हनि
ड्रामास खे वॉच करणु, आई एम नॉट ड्रामा लवर, पर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे ज़रूरु वॉच करणु खपे, जंहिंमें सुठी इंफॉर्मेशन हुजे थी समाज जे लाइ ऐं ख़ासि तौर ते न्याणियुनि जे लाइ, तव्हांजे बच्चनि जे लाइ। नाज़रीन, वक़्तु वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान सां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़ुल्फ़कार कादरी साहब मौजूदु आहिनि ऐं ज़ुल्फ़कार कादरी साहब हुजनि ऐं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ते पाण न ॻाल्हायूं, असां मौसम ते न ॻाल्हायूं त इहो नामुमकिन कोन हूंदो आहे। दुनिया में छा थिए पियो ऐं असां वटि कहिड़ा मुआमरा आहिनि, कहिड़ा असां वटि मसइला आहिनि या उन्हनि खे असां सॉल्व कीअं कयूं था। असां वटि जेके इहे वॾियूं वॾियूं चेन्स मौजूदु आहिनि उन्हनि खे कीअं ब्रेक करणु घुरिजे, पंहिंजे हक़नि जे लाइ कीअं ॻाल्हाइजे, पंहिंजे लाइ इंसाफ़ जी घुर कीअं कजे। ऐं उहो तव्हांजो राइट आहे, उहो पाण सभिनीनि जो राइट आहे त पाण असांखे जेको मसइलो हूंदो त हुन ते ॻाल्हाइबो। जेकॾहिं वेठा हुजो ऐं अव्हांखे का शइ पिंच करे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां उथंदव ऐं चवंदव त असांजे जेको आहे न असांजी तकलीफ़ थिए थी, असांखे हीउ मसइलो आहे। उन ई तरह जेकॾहिं मुआशरे में का कहिड़ो मामिलो आहे, कहिड़ो मसइलो आहे जेको तव्हांखे तंग करे पियो, त उन ते जेको आहे इज्तमाही जेकॾहिं असीं न उथंदासीं, आवाज़ न उथारींदासीं त उनजो सोल्यूशन इहो पॉसिबल कोन्हे त असांखे आसानी सां मिली वञे। ट्रे में सजायल हर शइ असांखे कोन मिलंदी आहे। अच्छा कादरी साहब, मौसम जेको आहे सो जीअं पाण क्लाइमेट चेंज जी बि ॻाल्हि कयूं पिया ऐं दुनिया में जेको आहे हिकिड़ो बर्निंग इशू पाण ॿुधंदा अचूं पिया, उनमें डिफरेंट कॉन्फ्रेंसिस ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ असांखे उहे ट्रेनिंग्स सेशन्स नज़र अचनि पिया। असां वटि थधि ठीकु आहे घटि महीना जेको आहे न असां वटि हुजे थी। दुनिया जा अहिड़ा मुल्क बि आहिनि जिते सदाई सीउ हुजे थो, पर कादरी साहब उतां जी जेका मैनेजमेंट आहे न उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं असां अॼु बि अवी आया हूंदव, तव्हां किथे न किथे रोड ते बीठा हूंदव हुन ट्रैफिक जे करे, छो त 9 बजे ॿारनि जे स्कूल वञण जो टाइम आहे। पाण सभु बीहंदे बीहंदे पोइ पंहिंजे कम वारी जॻह ते वञी पहुचूं था। सो ही रोड मैनेजमेंट ऐं असां वटि जेको सिस्टम आहे उनखे कीअं ॾिसो था? असां वटि को ऑर्गेनाइज़्ड ट्रैफिक निज़ाम कोन्हे। हा, हर रोज़ हर ॾींहं ते केतिरा ई हादसा पिण थियनि थिया। जेको आहे सो कोन्हे इन क़िस्म जो को निज़ाम कोन्हे, को सिस्टम कोन्हे, का मैनेजमेंट प्रॉपर कान्हे। ऐं जेकॾहिं असां कंपेयर कयूं इन टॉपिक जे हवाले सां, जी हा जी हा, त दुनिया जे जेके मुख़्तलिफ़ मुल्क, मां USA में बि ॾिठो आहे। थोरी देरि अॻु में कैनेडा जी ॻाल्हि कई, उते त तव्हां जेको आहे सो जॾहिं डोर बि खोलियो था तव्हांखे उहा बर्फ़ बि पाण साफ़ करणी पवे थी। उते गाड़ियूं या घर बर्फ़ुनि में जेको आहे ढकिजी विया आहिनि। जी हा, पर उन जे बावजूदि उते ज़िंदगी हले थी पई ऐं माण्हू जेको आहे सो ऑफिसिस हलनि था पिया, स्कूल हलनि था पिया, रूटीन जी ज़िंदगी हले थी पई। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं उते इदारा मुतहरिक आहिनि ऐं त उनखे ख़बर आहे त जीअं मौसम जीअं तब्दील थिए थी पई, काफ़ी दुनिया जा मुल्क अहिड़ा आहिनि, ख़ासि तरह यूरोप जे पासे या कैनेडा जे पासे, त उते जीअं ई सेप्टेंबर ख़तमु थी अक्टूबर जे तरफ़ जीअं वेंदो आहे त उते थधि पवणु शुरू थी वेंदी आहे ऐं पीक थी वेंदो आहे डिसंबर या जनवरी जा जेके महीना हूंदा आहिनि उहे बर्फ़बारी जे हवाले सां। हिन जेको आहे सो साल शदीद जेका बर्फ़ पई आहे अमेरिका में बि, कैनेडा में बि, यूरोपी मुल्कनि में बि, त पर उते जी मैनेजमेंट अहिड़ी आहे जो उहे उन रस्तनि खे, रोडनि खे जेको आहे सो अहिड़े तरीक़े सां रखनि था पिया जो ज़िंदगी जा जेके मामूल आहिनि या वहिंवार आहे उहो मुतासिर नथो थिए। बैंकूं हलनि थियूं पियूं, स्कूल हलनि था पिया, गाॾियूं टाइम ते अचनि थियूं पियूं, ॿार खे खणी पिक एंड ड्रॉप ॾियनि थियूं पियूं। त इहो सॼो कुझु ज़िंदगी जो वहिंवार जेको आहे उहो ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में हले थो, पर हू आदी थी विया आहिनि इन माहौल जा। हिकु आदी हुनखे ख़बर आहे त असां वटि हर साल बर्फ़बारी थियणी आहे।
उन हिसाब सां उन्हनि घर बि ईअं ई ठाहे छॾिया आहिनि, पंहिंजा रोड रस्ता ऐं निज़ाम खे उन्हनि ईअं ई उन अहिड़े तरीक़े सां तरतीब ॾिनो आहे, न सिर्फ़ु तरतीब ॾिनो आहे पर उन ते हू अमल बि कनि था पिया ऐं उन में शहरी बि जेके आहिनि से बिल्कुलु सरकार सां ताउन कनि था ऐं सरकार जेको सो सरकार जा जेके बि इदारा आहिनि उहे उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि ऐं कंहिं बि आफ़त या हिन जे हवाले सां उते जेके बलदियाती इदारा आहिनि उन्हनि जो जेको सो गाॾियूं हैवी जेके गाॾियूं आहिनि डेली जेको रस्तनि खे साफ़ु कनि थियूं पियूं जीअं ट्रैफ़िक जो मामूल जेको आहे सो रहे ऐं कंहिं बि क़िस्म जो रुखनो न पए छो त सुबुह सां स्कूल ॿार बि वञनि था ऐं उते त जेको सो निज़ाम आहे त मोस्टली प्राइवेट गाॾियूं जेके आहिनि असां वटि कारूं पब्लिक ट्रांसपोर्ट जेका आहे उते पब्लिक हिनखे मतिलबु त जेके बि ऑफिसिस में वञनि था ऐं स्कूल जे लाइ त ॿार वञनि था पिया गाॾियूं अचनि थियूं पियूं जेके पिक एंड ड्रॉप थी ॾियनि बाक़ी जेके इदारनि में ड्यूटी ते था वञनि उन्हनि जे लाइ जेके ट्राम आहे बस आहे ट्रेन आहे मुख़्तलिफ़ जेके उन्हनि खे ऐं तव्हांखे प्रॉपर टाइम ते वञनि थियूं पियूं टाइम ते पहुचनि था पिया त इहे जेके आहिनि मामला जेके आहिनि या उतां जा जेके इंतिज़ामात आहिनि ऐं उन्हनि जे लाइ असांखे हिकिड़ो वॾो टाइम खपे। कादरी साहब ॿिनि माण्हुनि जे लाइ उहा नंढी गाॾी जंहिंमें जेको आहे सो ॿ माण्हू ई आसानी सां हुन गाॾी खे इस्तेमालु करे सघनि जेकॾहिं 4 मेंबर्स आहिनि त 4 मेंबर्स जी उहा गाॾी पर हर वक़्तु ईअं कोन्हे त असां वटि गेट ते गाॾी बीठी आहे ऐं असां चऊं त बसि वञूं था असांखे शॉपिंग करणी आहे XYZ जेके बि असांजा कम आहिनि असां गाॾी खयूं मोस्टली माण्हू निकिरियो वञनि उते जेको आहे सो पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उते पाबंदियूं आहिनि हर वक़्तु तव्हां जेको आहे सो गाॾी खणी बि कोन था घुमी सघो। न न उते उते त हीअं आहे न त उते अव्हां घर खां निकिरो न त घर खां या दफ़्तर या ऑफिस खां निकिरो त उते ट्रैफ़िक जो एतिरो बहितरीनु निज़ाम आहे त जेके पंधु माण्हू घुमनि था उन लाइ जेको ट्रैक आहे साइकिल वारा आहिनि त उन्हनि जे लाइ ट्रैक ठहियलु आहे जेके ऐं रोडनि ते जेके गाॾियूं हलनि थियूं पियूं ट्राम्स हलनि थियूं पियूं त उनजो बिल्कुलु हिकिड़ो मैनेज ऐं ऑर्गेनाइज़्ड हिकिड़ो उन निज़ाम रखियो आहे जेको ज़िंदगी ॾाढी फास्ट बि हले थी पई मामूल मुताबिक़ बि हले थी ऐं माण्हू हुनखे इंजॉय बि कनि था स्पेशली त मां जेको आहे सो हिन लास्ट वीक जेको आहे सो ॾींहंनि में हिकिड़ी रखी त उते मां दोस्त सां मूंखे जॾहिं असां ट्रेन ते चढ़ियासीं मूंखे चई त तव्हां ॾिसो त सुबुह जो सभई माण्हू तक़रीबन मोस्टली जेके पंहिंजे दफ़ातर वञनि था पिया या यूनिवर्सिटियुनि में प्रोफेसर वञनि था पिया उहे उन ट्रेन में सफ़र था कनि वरी उहे ऐं पर उते जेको सो हंधि हंधि ते ट्रेन जी स्टेशन आहे जो हितां हली उते माना ऐं बुलेट हिनखे उहा ॿियूं ट्रेन्स आहिनि ट्राम्स आहिनि बसिस आहिनि। कादरी साहब तव्हां उते पब्लिक ट्रांसपोर्ट जी जॾहिं ॻाल्हि कयो था तव्हां घणो छा में सफ़र कयो ऐं तव्हां घणो किथे तव्हां इंजॉय कयो आहे मज़ो किथे आयो आहे? मूंखे मूंखे जर्मनी में बि मूंखे ॾाढो सुठो लॻो मां फ्रैंकफर्ट वियुसि म्यूनिख हुई या बर्लिन में वियुसि मूंखे ॾाढो सुठो लॻो स्पेन में तमामु सुठो लॻो या स्विट्ज़रलैंड में फ्रांस पेरिस में बि तमामु बहितरीनु निज़ाम आहे हिन जो न्यूयॉर्क में बहितरीनु निज़ाम आहे ट्रैफ़िक जो पर हुननि ऑर्गेनाइज़ पॉपुलेशन वधे थी पर हुननि हिकिड़ो लिमिट रखियूं आहिनि ऐं शयुनि खे मैनेज कंदा था अचनि इन करे माण्हू उनखे एॾी तकलीफ़ जेको आहे सो महसूसु नथी थिए उते ऐं उते सरकार बि स्टेट बि हुननि सां बाउंड आहे त पंहिंजे रियासत जे अंदरि रहंदड़ माण्हुनि खे हू सहूलियतूं फ़राहम करे थी पई। सही। अच्छा असां वरी पंहिंजे हिन ट्रैफ़िक निज़ाम खे जॾहिं ॾिसूं था या अव्हां मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि अव्हांजो अचणु वञणु घणो थींदो आहे सिंध जा सभई तमामु जेके ॻोठ आहिनि सुबुह जो अव्हां निकिरो त ईंदे ईंदे अव्हांखे किथे शाम थी वेंदी आहे ऐं मां विच में ॻाल्हि बि कई त रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि हिते भला बहितरी कीअं ईंदी कीअं था ॾिसो? असां हिते असां ॾिसो हाणे हीअं रिसेंटली जेको सो M9 ते जेको आहे सो जॾहिं तव्हां कराची या हैदराबाद वारे ते ॾिसो त मोस्टली असां वटि छो त असां हैदराबाद में था रहूं तव्हां असांजो बाईपास जेको आहे मोस्टली तव्हां ॾिसंदा हूंदव त उते ट्रैफ़िक जाम लॻी पिया आहिनि जेके ट्रॉलर बीठा आहिनि माण्हू जेके से एम्बुलेंसिस फाथियूं पियूं आहिनि
त इदारा जेके से उहो ऐं ॿियो त सिंध सां हिकिड़ी अजीब क़िस्म जी नाइंसाफ़ी आहे। सिंध खां क्रॉस करे जॾहिं पंजाब में दाख़िल थींदा त सॼो पंजाब जेको मोटरवेज़ सां कनेक्ट थियल आहे। ईअं ई आहे, हा। उते मोटरवेज़ यानी की मोटरवेज़ जेके तमामु काफ़ी सॼो पंजाब मोटरवेज़ थी वियो आहे। जी हा, जी हा। घोटकी खां जॾहिं उहो बाय रोड माण्हू निकिरे थो सिंध मां, घोटकी खां अॻियां वञी पहुचे थो त असांखे ख़बर पए थी त वाक़ई हिते जेको आहे न कमु थियल आहे, पैसो लॻल आहे। सिंध जे अंदरि को बि तव्हांखे मोटरवे कोन्हे को, मतिलबु जेको असां वटि चवंदा न हीअ मोटरवे आहे, मतिलबु जेको असां वटि अचे थो पियो। ऐं उन निस्बत अरबा रुपया तव्हां कराची वञो, तव्हां खां जेको टोल था वठनि जी हा वापसी ते या 3 हंधनि ते जेको सो टोल वरितो अचे, अरबे रुपया सिंध जा माण्हू उनजे मद में ॾियनि था पिया। पर उन जे निस्बत सां असां वटि कंहिं बि मोटरवेज़ कोन्हनि, के स्टैंडर्ड वारा रोड कोन्हनि। ऐं इन में वफ़ाक़ी सरकार असांजी सिंध तव्हांजे प्रोग्राम जे निस्बत सां मां गुज़ारिश कंदुमि सिंध सरकार जे खे त हू वफ़ाक़ वटि इन मामले खे उथारनि। ऐं वफ़ाक़ छो त मोटरवेज़ या हाईवेज़ जेके इहे उहे नेशनल हाईवे अथॉरिटी जेके आहे प्लान थी करे ऐं हो जेके उन में जेके वफ़ाक़ी सरकार जी मीटिंग्स थियनि थियूं जंहिंमें जेका प्रोजेक्ट्स ॾिना था वञनि त उन में सिंध सां इहा नाइंसाफ़ी आहे त सिंध में हिन वक़्त ताईं को बि मोटरवे जेको आहे न ॾिनो वियो आहे। असांखे कादरी साहब हींअर बि हिन मामले खे उथारियो वियो आहे, हींअर बजट जी जेका ॻाल्हि हले पई, पर वरी बि इन द एंड सभिनीनि खे ख़बर आहे त असां वटि थींदो छा। हींअर असां ॿुधूं पिया त हैदराबाद खां सखर ताईं मोटरवे जे जेको आहे सो तामीर जो जेको मनसूबो काफ़ी सालनि खां वठी उहो जेको आहे सो इल्तवा में पियल आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां वटि कराची खां वेंदे रहीमयार खान ताईं जिते असां हिनखे जेके लास्ट स्टेशन आहे असां वटि इंतिहाई ज़रूरत आहे मोटरवेज़ जी। पूरी सिंध जे अंदरि को बि मोटरवे कोन्हे ऐं उहे पुराणा रोड आहिनि जिन खे जेको आहे सो ठाहे ऐं थोरो मरमत करे पिया हलाया वञनि। ऐं जॾहिं त ट्रैफ़िक जो तमामु हैवी आहे छो त बंदरगाह असां वटि आहे। बंदरगाह जेकी आहे सिंध वटि ई आहे, जंहिंमां पूरे पाकिस्तान जी जेकी लॉजिस्टिक जेको सो वञनि था पिया, ट्रॉलर वञनि था पिया, पूरे हिनखे पाकिस्तान में जेके बि बंदरगाह में जेके ॿाहिरिनि मुल्कनि मां अचनि थियूं शयूं हितां ई क्रॉस करे पोइ ॿियनि सूबनि ॾे वञनि थियूं पियूं। त असां वटि बहितरीनु रोडनि जी अशद ज़रूरत आहे जंहिं ते वफ़ाक़ जेको आहे असांखे नज़रअंदाज़ कयो आहे। ऐं इन में सिंध सरकार जी बि कोताही आहे जिन इन मामले खे संजीदगी सां न वरितो आहे त वफ़ाक़ खां पंहिंजा वठनि हक़ वठनि या NFC अवार्ड में हुनखे मंज़ूर कराइनि या जेके मीटिंग्स थियनि थियूं पियूं त इहो जेको आहे सो सिंध जे माण्हुनि सां हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। यकीनन कादरी साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं यकीनन इहो पिणु असांजो हिकिड़ो केस आहे जंहिं ते असांखे जेको आहे सो सरापा एहतजाज थियणु घुरिजे, जंहिंजे लाइ असांखे ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। जिथे बि अवां मौजूदु आहे, जेको प्लेटफॉर्म आहे उते ज़रूरु हिन मामले ते बि आवाज़ु उथारिजे। कादरी साहब आख़िरी सुवालु कंदसि अॼु जे प्रोग्राम जो अवां खां, अमन अमान जी सूरत हाल कीअं क़ाइमु थिए, कीअं अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखिजे सिंध में? अमन अमान जे हवाले सां ताहिर ॾिसो असां वटि जेसिताणी सियासी मुदाख़लत रहंदी पोस्टिंग्स ऐं ट्रांसफर्स में, असां वटि बदकिस्मती सां ज़िलनि जे अंदरि SPs खां वठी वेंदे SHO ताईं जी पोस्टिंग ऐं ट्रांसफर सियासी बुनियादनि ते ऐं पिसंद ऐं नापिसंद ते जेसिताणी जो अमल हूंदो ओसिताणी असां वटि अमन अमान जी सूरत हाल बहितर न थींदी। मेरिट ते जेके डिसीशन्स वठणु खपनि, मेरिट ते पोस्टिंग्स थियणु खपनि। असां वटि ईअं आहे त हर असांजो मौज़र सां थो चवां त असां वटि जेके MNA MPA मिनिस्टर या जेके सरकार में वेठा आहिनि माण्हू उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त
त SHO जेको आहे सो असांजी मर्ज़ी जा लॻनि, मुख़्तियारकार असांजी मर्ज़ी जा लॻनि, ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके ब्यूरोक्रेसी आहे जॾहिं इन क़िस्म जो ट्रेंड हलंदो त यकीनन उहे ऑफिसर केतिरो हुजणु खपे, छा था सम्झो कंहिं बि ऑफिसर जो? ॾिसो, टेन्यूअर हिकिड़ो ॻाल्हि आहे मेरिट जी त साल बि रही सघे थो कोई माण्हू ऑफिसर रही सघे थो ऐं 6 महीननि जो बि रही सघे थो। थैंक यू सो मच कादरी साहब, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल सुहिणे अंदाज़ में ॻाल्हि ॿोल थी अॼु जे प्रोग्राम में। वॉट एवर टेन्यूअर केतिरो बि आहे पर ज़िमेदारियूं छा आहिनि, केतिरे टाइम में उहे सभु ज़िमेदारियूं पूरियूं थियनि थियूं, खे कीअं रिलीफ मिले थो या उन खां पोइ जेको अव्हां जी उन पोज़ीशन ते अची फाइज़ थिए थो ऐं अव्हां जा जेके जेकॾहिं रहियल कम आहिनि त छा उन्हनि खे उहो पूरो करे थो, उनजी जवाबदारी किथे आहे, इहे सभु सवाल ज़रूरु असां वटि मौजूदु रहनि था। ऐं जेकॾहिं इहे सभु रिक्वायरमेंट्स टाइमली पूरियूं थींदियूं त अमन अमान जी सूरत हाल ज़रूरु असां वटि जेको आहे सो बरक़रार थींदी ऐं हिकिड़ो जेको आहे न सही अंदाज़ में हिकिड़ो रस्तो असांखे ज़रूरु नज़र ईंदो। नाज़रीन, प्रोग्राम खे सुहिणे अंदाज़ में कंडक्ट करण जी कोशिशि रही ज़ुल्फ़कार कादरी साहब जिन जो साथ मौजूदु रहियो, तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं दोहिराईंदा आहियूं। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव। पूरे प्रोग्राम सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। ऐं टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान मूंखे ॾींदो इजाज़त ऐं पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।